Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. भारतीय शहर अहमदाबाद में मुसाफ़िर जहाज़ किरी तबाह 110 ॼणा अदल जो शिकार। भारतीय मीडिया जो चवणु आहे त जहाज़ अहमदाबाद एयरपोर्ट तां लंडन लाइ उॾाम भरण खां पोइ 625 फुटनि जी ऊचाई तां किरी तबाह थियो। जहाज़ में 230 मुसाफ़िर ऐं 12 अमले जा माण्हू सवार हुआ, जिन में 169 भारतीय शहरी, 53 बरतानवी, 7 पुर्तगाली ऐं 1 कैनेडन शहरी सवार हो। हादसे जो शिकार जहाज़ में गुजरात जो अॻूणो वॾो वज़ीर विजय रूपानी बि सवार हो। भारतीय मीडिया मूजिबि मुसाफ़िर जहाज़ डॉक्टर्स जे हॉस्टल जी इमारत ते किरियो। हादसे खां पोइ इमदादी कार्रवायूं जारी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ातून अव्वल आसिफा भुट्टो ज़रदारी पारां जहाज़ हादसे ते दुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारतीय अवाम सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार। आसिफा भुट्टो पंहिंजे पैगाम में चयो त असांजूं हमदर्दियूं मुतासिर माण्हुनि ऐं वारसनि सां गॾु आहिनि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त असां न कंहिंजे दबाउ ॾों झुकंदासीं ऐं नई एटमी तहक़ीक़ बंदि कंदासीं। ओलह जे मुल्कनि खे कंहिं हक़ ॾिनो आहे त हू ईरानी एटमी प्रोग्राम रोलबैक करण जो मुतालबो कनि। अमेरिकी मीडिया दावा कई आहे त इसराइल कंहिं बि वक़्तु ईरान जे एटमी थाकनि ते हमिलो करे सघे थो। वॉशिंगटन पोस्ट जी रिपोर्ट मूजिबि अमेरिका में इसराइल जे ईरान ते इम्कानी हमले सबबि हाई अलर्ट आहे। इसराइल ईरान ते हमले जो इत्तला ॾेई छॾियो। अमेरिकी परॾेही वज़ारत विच ओभर मां सिफ़ारती मिशन्स खे घटाए फ़ौजी अहलकारनि जे घर भातियुनि खे निकिरी वञण जी इजाज़त ॾेई छॾी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में पाकिस्तान जे पार्लिमानी वफ़द जी आलमी वापारी कमेटी जे सरबराह सां बेल्जियम जी राजधानी ब्रसल्स में मुलाक़ात में बेतरफ़े वापार समेत इलाक़ाई सूरत हाल ते ख़्यालनि जो ॾे वठि। पार्लिमानी वफ़द भारत जी अॻिराई वारनि क़दमनि ऐं ख़िते जी बिगड़जंदड़ सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त यूरोपियन यूनियन कानून जी हुकुमरानी जे अलमबरदार आहे। उमीद त भारत ते ज़ोर भरियो वेंदो त हू सिंध तास मुआहिदो मुअतल करण खां पासो करे। मुआहिदो हिक तरफ़े तौरु मुअतल करण मुआहिदनि जे उसूलनि जी संगीन भञकड़ी बि आहे। पाकिस्तान कश्मीर समेत समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो हामी आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तहरीक इंसाफ़ खे भारत जी प्रॉक्सी करार ॾेई छॾियो। अहसन इक़बाल चयो आहे त PTI मईशत में बारूदी सुरंगूं विछाई वई हुई। 4 सालनि जे दौरान को बि वॾा मनसूबा शुरू न कया। असां अॼु बि PTI जो विछायल बारूदी सुरंगूं साफ़ करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अहसन इक़बाल चयो त PTI वारा भारतीय ॿोली ॻाल्हाए प्रॉक्सी बणिजी रहिया आहिनि। 1 अप्रैल 2022 ते नाणे वारी वज़ारत तरक़ियाती बजट जी आख़िरी क़िस्त जारी करण खां इनकार कयो हो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो उहो सान्य थियो। असांखे मुआशी कारकर्दगी ॾेखारण लाइ PTI जे सर्टिफिकेट जी ज़रूरत नाहे। सॼी क़ौम असांजी मुआशी कारकर्दगी ॾिसी रही आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे रद्द करे छॾियो। बजट जी मंज़ूरी खां अॻु सॼे मुल्क में एहतजाज करण जो ऐलान। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स लेबर ब्यूरो जे इंचार्ज चौधरी मंसूर अहमद चयो त अमीरनि जी बजट ठाही आहे, अवाम लाइ कुझु बि नाहे। अशराफिया जे हर तबिके जी बजट वधाई वई आहे। छा समूरी माली मुश्किलात ग़रीबनि जे लाइ आहे? एहतजाज जे लाइ सॼे मुल्क जी ट्रेड यूनियन सां राब्ता करे रहिया आहियूं। काबीना, पार्लियामेंटेरियन समेत समूरी अशराफिया जे पघारुनि में वाध माली फहाशी आहे। 10 सालनि बाद पेंशन बंदि करण जो हुकूमती फ़ैसिलो इंतिहाई ज़ालिमाणो क़दम आहे। हुकूमत हर शोबे जी 200% वधाई। बोरियत जो वारो आयो त चवनि था महांगाई जी शरह मूजिबि वाधि थींदी। सिंध असेंबली में सुभाणे नए माली साल 2025-26 जी बजट पेश कई वेंदी। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे 3 वॻे तलब। नोटिफिकेशन जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां सिंध काबीना में मंज़ूरी ॾियण बाद बजट सिंध असेंबली में पेश कई वेंदी। 16 जून खां सिंध असेंबली में बजट ते बहस थींदो। बहस बाद 25 जून ताईं बजट मंज़ूर कई वेंदी। नए माली साल जी बजट में नवनि मनसूबनि लाइ 183 अरब रुपया रखण जी तजवीज़। तालीम जे तरक़ियाती बजट 32 अरब रुपयनि मां वधाए 38 अरब रुपया करण जी तजवीज़। सिहत जे तरक़ियाती बजट 18 अरब रुपयनि मां वधाए 21 अरब रुपया करण जी तजवीज़। आपाशी खाते जी बजट वधाए 31 अरब रुपया करण जी तजवीज़।
छा? हाँ मुंहिंजो पीउ जो तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? निज़ाम थी कीअं मारियोसि? तव्हां किथे हुयव? असां पंहिंजो माल पिया चाढ़ियूं अॻो वञे पियो असांजो हाज़ुर ॾियणु उते मारियो मोटी अचनि पिया शिकारपुर में हथियारबंदनि जी कार ते फायरिंग, 2 भाइरनि समेत 4 ॼणा क़तल। शिकारपुर लाड़काणो रोड ते टोल प्लाज़ा वटि मोटरसाइकिल सवार जवाबदारनि कार ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ॻोठ शादी खान वासी नूर मोहम्मद सुंदराणी, संदसि भाउ निज़ाम आदम सुंदराणी ऐं कार ड्राइवर रसूल बख्श मारफाणी थरे ते दम ॾिनो। वारसनि जो शिकारपुर लाड़काणो रोड ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त बिरोही धुर जे हथियारबंदनि असांजे माण्हुनि खे क़तल कयो आहे। वारसनि पाण मुरादो धरणो ख़तमु करे लाश अस्पताल पहुचाया। पोस्टमार्टम बाद मर्द वारसनि हवाले कया विया। पुलिस जो चवणु आहे त सुंदराणी ऐं बिरोही धुरनि में तकरार हलंदड़ हो। वारसनि जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। सवाई घर वज़ीर ज़िया लंजार नोटिस वठंदे SSP शिकारपुर खां रिपोर्ट तलब करे वरिती। जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। लेडी हेल्थ वर्कर्स जो सिंध असेंबली ॿाहिरियां 8 कलाकनि खां धरणो जारी। लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम PPHI में ज़म करण वारो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा धरणो जारी रहंदो। लेडी हेल्थ वर्कर्स जो चिताब। ऐं ठरी मीरवा शहर जे हैदरी पाड़े मां 6 वरनि जी ॿारड़ी पुरस्कार नमूने गुम। वारसनि जो चवणु आहे त न्याणी आयशा फातिमा धी हामिद ख़ासकली घर ॿाहिरियां रांदि खेॾंदे गुम थी वई। कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, ॻोल्हा में मदद कई वञे। पुलिस जो चवणु आहे त ॿारड़ी जे गुम थियण जो इतला मिलियो आहे, ॻोल्हा कई पई वञे।